रिपोर्टर सांगड़ महमूद कायम खानी की रिपोर्ट मूजिब SSP सांगड़ गुलाम नबी कीरियो की अगवानी में ॾोहारनि खिलाफ़ कार्रवाइयूं जारी आहिनि। SHO शहदादपुर न्याज़ हुसैन कलोड़ो कार्रवाई कंदे चर्स विकिरो कंदड़ अरशद अली कलोई खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां 1210 ग्राम चर्स हथ करे वरिती। SHO बेरानी वसीम अहमद अरबाब इरशाद शेख वटां 1100 गुटका पुड़ियूं हथ करे वरितियूं। SHO दरिया खान रिंद अशरफ अली ज़रदारी चोरी के केस में गिरफ़्तार जवाबदार कमर अली रिंद ऐं अकबर अली ज़रदारी खां जांच दौरान चोरी थियल मोटरसाइकिल, चोरी थियल सोन जो हार ऐं 2 GT पिस्टल हथ करे वरिता। SHO चंडो आदम मोहम्मद हनीफ मेड चर्स के डीलर वली मोहम्मद खास केली वटां 220 ग्राम चर्स हथ करे वरिती। SHO खलड़ो ज़ाकिर हुसैन ऐं SHO बी सेक्शन सलामुद्दीन सोलंकी कार्रवाई कंदे मनशात फरोज सलीम खास केली, मोहम्मद हमज़ा एहसान खास केली, अमानत अली वटां 750 सेहत लाइ नुक़सानकार गुटका पुड़ियूं हथ करे वरितियूं। उन खां अलावा SHO सांगड़ गुलजार अली मरी, मोहम्मद रेस खोसो वटां 10 लीटर कच्चो शराब, जॾहिं त SHO शाहपुर चाकर राव वाजिद अली गुलाम रसूल वटां विक्सी जूं 10 बोतलूं हथ कयूं आहिनि। झोल पुलिस चोरी जे केस में मुलविस जवाबदार जुगनू उर्फ़ हरचंद खे बि गिरफ़्तार करे वरितो आहे।